लखी गुलाम शाह जी बस स्टैंड वटि अनवर अली चाचड़ जे घर जे मथां गुज़रंदड़ 11,000 वोल्टेज जूं तारूं घर मथां किरी पियूं, जंहिं जे नतीजे में घर भातियुनि जा कपिड़ा रिलियूं सड़ी रख थी विया। औरतूं ऐं ॿार घर में अंदरि हुजण करे महफ़ूज़। इन मौक़े ते मासूम ॿारनि समेत घर धणी इक़बाल चाचड़ दाहींदे चयो आहे त असांजे घरनि मथां वेंदड़ 11,000 तार लकड़नि ते लॻल आहे। इन खे हटाए बस स्टैंड साइड खां हणी ॾिनी वञे, जीअं असांजा ॿार बचा वॾे हादसे खां बची सघनि। मां हितां जे MNA घोसबख्श खान महर, MPA मोहम्मद शहरियार खान महर ऐं सेप्को जे आला अख़्तियारनि खां अपील थो करियां त असांजे घरनि मथां वेंदड़ 11,000 बिजली जे तार फ़ौरन हटाए असां समूरी महले वारनि जो आज़ार ख़तमु कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जी तहरीक हलाई वेंदी। माली नुक़सानु थियो आहे, अगरि सुभाणे खां पोइ को जानी नुक़सानु थिए ऐं हींअर जॾहिं नुक़सानु थियो तॾहिं मुंहिंजा बचा मौजूदाणे तौरु बची विया। हिन जॻह ते मुंहिंजा बचा वेठा खेॾनि पिया, तार किरी आहे, उन्हनि खे अलाह साईं। हर ख़बर बर वक्त ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।